हालानी मां ख़बर ॾींदा हलो त गवर्नमेंट हाई स्कूल कैंपस ज़हरो चांग में कश्मीर डे जी मुनासिबत सां उस्तादनि ऐं शागिर्दनि स्कूल में शानदार तकरीब ऐं रैली कढी कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा हया विया। गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल ज़ेरो चांग समेत प्राइमरी बॉयज़ ऐं गर्ल्स स्कूल जा उस्ताद ऐं शागिर्दनि गॾिजी कश्मीर डे जो शानदार प्रोग्राम कयो वियो, जंहिं में शागिर्दनि मुज़म्मिल, ज़ाहिर हुसैन, करामत, नसरीन, अनुषा, मारा पिण खाका टेबलोस पेश कया। स्कूल जे हेडमास्टर आफ्ताब अहमद हिंगोरो, इश्तियाक हुसैन कंबू, हकनवास खासकेली, जरीना बेगम मेमोन ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त भारत मज़लूम कश्मीरनि सां वॾा ज़ुल्म करे रहियो आहे, जंहिंजी भरपूर मज़ामत करियूं था। गॾियल क़ौमुनि खे कश्मीरी अवाम खे भारतीय ज़ुल्म ऐं बर्बरियत खां निजात ॾियारण लाइ ऐं हक़े ख़ुदा रादियत लाइ गॾियल क़ौमुनि जे ठारात ते अमल दरामद कराइण घुर्जे त जीअं कश्मीरी अवाम आज़ाद फिज़ा में साह खणी सघे। जॾहिं त रैली में शरीक उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां कश्मीर जे शहीद अवाम जे लाइ दुआए मग़फ़िरत पिण घुरी वई। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।